ख़बर अवां सां शेयर करियूं पिया। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी अॼु ॿिए ॾींहुं बि टंडो अलियार में मौजूद। आसफा भुट्टो ज़रदारी पंहिंजे वालिद जे वेझे साथी ग़ुलाम क़ादिर मरीअ वटि ॻोठ दरिया ख़ान मरी पहुचंदी। ॻोठाणनि ऐं कारकुननि तरफ़ां मुख़्तलिफ़ रस्तनि ते आसफा भुट्टो ज़रदारी जे इस्तक़बाल जूं तयारियूं कयूं वियूं आहिनि। आसफा भुट्टो ज़रदारी मरी हाउस में ग़ुलाम क़ादिर मरी, दरिया ख़ान मरी ऐं मरी बिरादरीअ जे औरतुनि सां मुलाक़ात कंदी। ख़बर अवां सां शेयर कई पिया। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी अॼु ॿिए ॾींहुं बि टंडो अलियार में मौजूदु आहे। आसफा भुट्टो ज़रदारी पंहिंजे वालिद जे वेझे साथी ग़ुलाम क़ादिर मरी वटि ॻोठ दरिया ख़ान मरी पहुचंदी। ॻोठाणनि ऐं कारकुननि तरफ़ां मुख़्तलिफ़ रस्तनि ते आसफा भुट्टो ज़रदारी जे इस्तक़बाल जूं तयारियूं कयूं पियूं आहिनि। आसफा भुट्टो ज़रदारी मरी हाउस में ग़ुलाम क़ादिर मरी, दरिया ख़ान मरी ऐं मरी बिरादरी जी औरतुनि सां मुलाक़ात कंदी। अवां खे ख़बर ॾियूं पिया। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी अॼु ॿिए ॾींहुं बि टंडो अलियार में मौजूदु आहे। आसफा भुट्टो ज़रदारी पंहिंजे वालिद जे वेझे साथी ग़ुलाम क़ादिर मरी वटि ॻोठ दरिया ख़ान मरी पहुचंदी। ॻोठाणनि ऐं कारकुननि तरफ़ां मुख़्तलिफ़ रस्तनि ते आसफा भुट्टो ज़रदारी जे इस्तक़बाल जूं तयारियूं कयूं वियूं आहिनि। ख़बर अवां सां शेयर करियूं पिया। आसफा भुट्टो ज़रदारी मरी हाउस में ग़ुलाम क़ादिर मरी, दरिया ख़ान मरी ऐं मरी बिरादरीअ जे औरतुनि सां बि मुलाक़ात कंदी। ख़बर अवां सां शेयर करियूं पिया। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी अॼु ॿिए ॾींहुं बि टंडो अलियार में मौजूदु आहे। आसफा भुट्टो ज़रदारी पंहिंजे वालिद जे वेझे साथी ग़ुलाम क़ादिर मरीअ वटि ॻोठ दरिया ख़ान मरी पहुचंदी। ॻोठाणनि ऐं कारकुननि तरफ़ां मुख़्तलिफ़ रस्तनि ते आसफा भुट्टो ज़रदारी जे इस्तक़बाल जूं तयारियूं कयूं वियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं इम्तियाज़ ख़ासि केली खां। जी इम्तियाज़ आगाह कजो। जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदो रहां त शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी अॼु ॿिए ॾींहुं बि टंडो अलियार में मौजूदु आहे। थोरी देरि में आसफा भुट्टो ज़रदारी पंहिंजे वालिद अॻूं सदर आसिफ अली ज़रदारी जे वेझे साथी रईस ग़ुलाम क़ादिर मरी वटि ॻोठ दरिया ख़ान मरी पहुचंदी ऐं ॻोठाणनि ऐं कारकुननि तरफ़ां गुलनि जी वर्खा करे जेको आसफा भुट्टो जी इस्तक़बाल लाइ मुख़्तलिफ़ रस्तनि ते जेको तयारियूं कयूं वयूं आहिनि। आसफा भुट्टो ज़रदारी जेका आहे सो मरी हाउस में रईस ग़ुलाम क़ादिर मरी, सिपाह सिंधी सदर दरिया ख़ान मरी, रमज़ान मरी, मरी बिरादरी औरतुनि सां मुलाक़ात पिणु कंदी। यादि रहे त आसफा भुट्टो ज़रदारी बख्तावर हाउस ॻोठ दरिया ख़ान मरी में जेको कल्ह खां तरसियल ऐं टंडो अलियार में गुज़िरियल ॾींहुं जेको मुख़्तलिफ़ जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि सां गॾिजी जेको जलसे आम में बि शिरकत कयसि ऐं मुख़्तलिफ़ इस्तक़बालनि में बि जेको कारकुननि तरफ़ां संदो इस्तक़बाल जो सिलसिलो जारी आहे ऐं अॼु जेको मरी हाउस ते पहुची रही आहे। जी महिरबानी इम्तियाज़ आगाह करण लाइ।